धिंगाणा बोजदार में 5 अक्टूबर उस्तादन जे आलमी दिहाड़े के मौके ते साबका जिले काउंसिल मेंबर रियाज हुसैन लगारी तरफा एक शानदार तकरीब कोठाई वई। तकरीब में उस्तादन पारां वॾे अंग में शिरकत कई वई। तकरीब की शुरुआत कुरान शरीफ की तिलावत सां कई वई, जॾहिं त मास्टर हाजन लाशारी पारां नात पिण पेश कई वई। आई क्या खुदा ने प्यारी सूरत है मोहम्मद की, हुए आशिक के जिसने देख ली सूरत मोहम्मद की। बनाई क्या खुदा ने प्यारी सूरत है मोहम्मद की, कमाले हुस्न यूसुफ पे फकत आशिक जुलेखा थी। कमाले हुस्न यूसुफ पे फकत आशिक जुलेखा थी। खुदा अब जिस पे आशिक है वो सूरत है मोहम्मद की। उन्हीं मौके ते आयल सभिनी उस्तादन खे रियाज हुसैन लगारी पारां सिंध जी सुखड़ी अजरक जा तोहफ़ा पिण पेश कया विया। रियाज हुसैन लगारी जो चवण हो त तइलीम सां ई इंसान में तब्दीली ईंदी आहे। अॼु असीं जंहिं जाइ ते बीठल आहियूं इहो तइलीम जे करे ई आहे। हुन चयो त तव्हां उस्तादी असांजे मुआशरे खे शऊर ॾेई सघो था। तइलीम सां ई शऊर पैदा थिए थो। उस्तादनि जी महिनत असांजे मुआशरे में तब्दीली आणे सघे थी। जॾहिं त उस्तादनि पारां साबका ज़िले काउंसिल मेंबर रियाज हुसैन लगारी जो शुक्रिया अदा कयो। अब्दुल अज़ीज़ ख़ासकली धिंगाणो बोजदार।